अज जो वचन, जब अभिगत अगोचर प्रभ एका, जब अभिगत अगोचर प्रभु एका, तब चित्र गुपत किस पूछत लेखा, तब चित्र गुपत किस पूछत लेखा। जडी प्रभु अव्यक्त इंद्रन को न्यारो पाण हुयो, त ॿुधायो चित्रगुप्त हिसाब किताब कंहिंखों पियो पुछे। चवण जो अर्थ, जॾहिं भगवान केवल अकेला हुया, ॿियो कोई न हुयो, असां सभु काथे हुयासीं? छो जो शरीर त कॾहिं बि न रहंदो आहे, लेकिन असां रहंदा आहियूं। असां जेके शरीर जे अंदरि आहियूं, भगवान जी जोत आत्म तत्व, उहे भगवान में लीन हुयासीं। जीअं बल्ब टुटी पियो लेकिन करंट पोइ बि हूंदी आहे। बल्ब जी ट्यूबलाइट जे टुटण सां करंट खे फ़र्क़ु न पवंदो आहे, तीअं शरीर जे नष्ट थियण ते असांखे फ़र्क़ु न पवंदो आहे। असां उहो आत्म तत्व आहियूं भगवान जो। त हिकिड़ो क्रम आहे भगवान जो कि रचना, पालन, वरी प्रलय। पहिरियों भगवान सृष्टि कंदा आहिनि, रचना कंदा आहिनि। हिन महिल पालन अवस्था में असां, उहा सृष्टि हली रही आहे। ऐं टी अवस्था आहे प्रलय। त ही प्रलय जो वर्णन आहे कि जॾहिं प्रलय थी वेंदी आहे, सभु भगवान में लीन हूंदा आहिनि। ठीकु आहे, त पोइ ॿुधायो हिसाब किताब चित्रगुप्त कंहिंखों वठंदा? जॾहिं केवल भगवान आहिनि। भगवान जो हिते अलॻि अलॻि शुभ पवित्र नाला खया अथऊं कि जब अभिगत, अभिगत यानी अविगत, अविगत यानी अव्यक्त, अव्यक्त यानी जेको प्रकट न आहे। हा न, छो जो गुरुनि जी जेकी बाणी आहे त उहा ई संस्कृत मां ई उत्पन्न थियल आहे, लेकिन लोक भाषा जे अनुसार। त जॾहिं भगवान व्यक्त न हुयो, प्रकट न हुयो, अगोचर, हिननि अखियुनि सां नज़र न पियो अचे, कननि सां ॿुधण न पियो अचे, जेको इंद्रनि खां न्यारो आहे भगवान, त केवल जॾहिं भगवान ई हुयो, असां न हुयासीं, असां भगवान में ई लीन हुयासीं। त जॾहिं उहो प्रभु हुयो, प्रभु सोए, त जॾहिं उहो अव्यक्त अगोचर प्रभु हुयो, त ॿुधायो चित्रगुप्त कंहिंखों पियो हिसाब किताब वठे? ज़ाहिर आहे कंहिंखों न पियो वठे। कंहिंखों वठंदो? जॾहिं कोई आहे ई कोन, हिसाब किताब कंहिंखों वठंदो? ऐं जेको वठिणो आहे उहे सभु भगवान में आहिनि। भगवान आहिनि आनंद स्वरूप। उते न जम जो दंड हलंदो, न कोई उते विषय जी वासना हलंदी। भगवान परमात्मा, भागवत में पहिरियों ई तव्हां श्लोक ॿुधंदा आहियो त छा ॿुधंदा आहियो? ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याद हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः। हाणे ॿुधायो, त पोइ भगवान जो स्वरूप आनंद स्वरूप आहे, उते कुझु बि कोन्हे, कुझु बि कोन्हे। त जेकी बि तव्हां अॻिते बि ॿुधंदव, पहिरियों बि ॿुधी अथव, इहा उहा ई अवस्था आहे। हा न, कि जॾहिं केवल भगवान हो त दंड कंहिंखे हो, सजा कंहिंखे ही, दुख कंहिंखे हो, कष्ट कंहिंखे हो, नरक कंहिंखे हो। इहे सभु हिसाब किताब जॾहिं असां पाण शरीर में ईंदा आहियूं, शरीर मञींदा आहियूं, तॾहिं थींदा आहिनि। ॿी अवस्था आहे कि ब्रह्म ज्ञानी सदा निर्लेप, जैसे जल में कमल अलेप। ब्रह्म ज्ञानी जी हिन महिल बि जेके ब्रह्म ज्ञानी आहिनि, हिन महिल बि उन्हनि जी उहा ई अवस्था आहे जेकी असांजी भगवान में लीन थियण जे समय हूंदी आहे। त हिन महिल बि ब्रह्म ज्ञानीअ खे कुझु बि आंच नथी अची सघे, चित्रगुप्त हिसाब नथो वठी सघे। उहो जनम मरण खां न्यारो आहे, छो जो उहो ब्रह्म ज्ञानी आहे, उन परमात्मा जो अनुभव कयो आहे। यानी जेकी भगवान में अवस्था आहे उहो ब्रह्म ज्ञान में अवस्था आहे। उहा ई भक्ति योग जी पराकाष्ठा में अवस्था आहे। भक्तीअ में जॾहिं माण्हू गहरो पहुची वेंदो आहे त उन खे बि उहो ई अनुभव थी वेंदो आहे परमात्मा जो, त उहो बि न्यारो थी वेंदो आहे।
त हिन महिल त जेको क्रम हली रहियो आहे उहो रचना में पालन जो हली रहियो आहे, सृष्टि हली रही आहे, हा न। हिन महिल त थोरी थोरी ॻाल्हि जो असांखे दुख थींदो आहे, हा। थोरो सो कोई सामान गुम थी वञे त परेशान, बुखार थिए त परेशानी, मन जी इच्छा पूरी न थी त परेशानी, के अपमान कयो त निंड न अचे राति जो, जीवन भर वैर थी वञे, चओ हरे राम। हरे राम। त इहे अवस्थाऊं जेके आहिनि ज़रूरी न आहे कि असां इन्हनि में हुजऊं, भले इहे अवस्थाऊं हुजनि जीवन में, पर ज़रूरी न आहे कि पंहिंजो पाण खे असां इन्हनि में ॿधायूं। जीते जी भक्ति करे पाण खे भॻवान जो सम्झी करे हानि लाभ जीवन मृत्यु सुख दुख मान अपमान पंहिंजो न सम्झी सभु भॻवान जो प्रसाद सम्झे त माण्हू जीते जी बि उन अवस्था खे प्राप्त थो करे सघे। इन करे असां छा कयूं? इन पंक्तिअ जो अर्थ छा आहे? इन जो अर्थ आहे कि असां अहिड़ी निर्मल भक्ति कयूं, अहिड़ी अवस्था में पहुची वञूं कि जीते जी असां इन ऊंचे स्तर में पहुची वञूं कि हर कशोक मान अपमान जीवन मरण सभिनि खां न्यारा थी वञूं। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तू करता तू हुआ, मुझ में रही न हूँ यानी अभिमान, बारी फेरी बल पड़ी जित देखूं तित तू। इन तरह सां मां जॾहिं हली थी वञे त पोइ परमात्मा ई नज़र ईंदो आहे, ऐं मां जे वञण खां पोइ जॾहिं मां ई न आहे त पोइ मूंखे छा आहे? मैं और मेरा, हा न। जॾहिं मां खे ई तव्हां स्वीकार नथा कयो त पोइ मां जे लाइ जेके शयूं उहे सभु उन्हनि जो अस्तित्व ख़तमु थी वेंदो ऐं इंसानु सुखी थी वेंदो। कि असां शरीर न आहियूं, असां भॻवान जो अंश आहियूं, भॻवान जा ई आहियूं, जहिड़ा बि आहियूं बसि भॻवान जा आहियूं। ज्ञान योग चए थो त शरीर आहे ई कोन, मां शरीर आहियां ई कोन, मां त उनजो तत्व आहियां। जेके बि सभु क्रियाऊं हलनि थियूं उहे गुणनि में हली रहियूं, सत्य रजे तमे में। ऐं भक्ति योग तो चए त मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, जो हों सो हों राम को, तुलसीदास जी चवनि था। मूंखे पतो न आहे मां छा आहियां मां न आहियां, जेको बि आहियां मां त राम जी जो आहियां। त मुंहिंजो सुख दुख कंहिंजो थी वियो? राम जीअ जो। हानि लाभ राम जीअ जो। चओ हरे राम हरे राम। इन तरह सां संसार जी जंजीरनि खां ॿाहिरि निकिरी करे प्रेम सां प्रभुअ जो भजन कंदा कयो। रोज़ गीता पढ़ण सां इहो ज्ञान ईंदो आहे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। जब अभिगत अगोचर प्रभु एका, जब अभिगत अगोचर प्रभु एका, तब चित्र गुपत किस पूछत लेखा, तब चित्र गुपत किस पूछत लेखा।